अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनिना सय्यिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीन यतलून किताबल्लाहि व अक़ामुस्सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियह व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन यरजून तिजारतन लन तबूर लियुवफ़्फ़ियहुम उजूरहुम व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही इन्नहु गफ़ूरुन शकूर। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे हीअं कोन पहुतो बियो मथे बलगल उला बिकमालिही
दिल जी दुआ मंजूर थी, दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। यो मुल्क सारो नूर थी, कशफत दुजा बिजमाली। औसाफ उन जे जो बयान कहिड़ो करे आजिज़ ज़ुबान। मौला अजह जो मदह खान, हसनत जमी ख़िसाली। साइदरी सजी सबखे सदा आबाद बुहिय इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा, सल्लू अलैहि व आलिही। सल्लल्लाहु अलैका या सलात शरीफ अचेव कोन थी, या अचेव थी त कावड़जी पिया हो। वॾे आवाज़ सां मिली जुली करे सोणे कलंदर जे हिन बाबरकत नगरी मां सरकार जे दरबार में पहुचरायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहतरमुल मकाम उलमाए किराम, हुफाज़े इज़ाम, प्यारा मुसलमान सुन्नी भाइरो, अल्लाह जल मजदुल करीम जे फज़ल ऐं मेहरबानी सां, तौफीक सां अजोकी हिन रूहानी विजदानी बाबरकत महफिल में हिन फ़कीर जी अवां जी हाज़िरी लगी आ। मोहतरमुल मकाम हाफिज महबूब अहमद साईं, हाफिज महबूब अहमद हाले पुटू सोलंकी आहिनि सभई हाले पुटा पोइ हाणे लाखे। हाफिज महबूब अहमद सोलंकी, हाजी हारून हाले पुटो, जीएम हाले पुटो ऐं ॿियनि आशिकन दीवान जे तरफ़ां अहिड़ी अज़ीम शान महफ़िल रखराई वई आहे। अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़नि में, रोज़नि में, बच्चनि में, मालनि में, उमरनि में, औलादनि में, इज़्ज़तुनि में बरकतूं करे। अवां जेके महिरबान परे वेझे खां आया हो तशरीफ़ वठी, अल्लाह साईं अवां खे अचण जो, वेहण जो, ॿुधण जो सवाब ॾे। प्यारा मुसलमान भाइरो, मां अवां जे साम्हूं अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जूं बायतूं जेके तिलावत कयूं हन, उन्हनि में अल्लाह ताला छा इरशाद फरमायो, सभई गौर सां अल्लाह जो क़ुरान ॿुधो। साईं खे जगह ॾियो। अल्लाह से फरमाता इन्नल लज़ीना यतलून किताब अल्लाह, बिला शक व शुबहा उहे माण्हू जेके अल्लाह जे किताब जी तिलावत कंदा आहिनि, व अक़ाम सलात ऐं नमाज क़ाइम कंदा आहिनि,
व अनफकू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रम व अलानियह, असां जेको उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो उन मां ॻुझ में ज़ाहिर में ख़र्च कंदा आहिनि। छाजे लाइ कंदा आहिनि? अल्लाह से फरमायो त यरजून तिजारतन लन तबूर, उन्हनि खे अहिड़े वापार जी उमेद आहे जंहिंमें हरगिज़ नुक़सान न आहे। घणा माण्हू साईं हिकिड़ा क़ुरान करीम जी तिलावत करण वारा, तिलावत किताब जी वॾी फज़ीलत आहे। अल्लाह जे हबीब करीम जे हदीसुनि में मदीने शरीफ में हजरत अबू ज़र ग़िफ़ारी रदी अल्लाह ताला अन्हु, घणा चवंदा आहिनि ग़फ़ारी, पर ग़फ़ारी न, ग़ैन जे ज़ेर सां ग़िफ़ारी, रिजाल वारे बुजुर्गनि इन जी वज़ाहत कई आहे। हजरत अबू ज़र ग़िफ़ारी रदी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े दफ़े सुहिणे नबी जी ख़िदमत में आयो ऐं अचे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औसनी, मूंखे वसीयत कयो, का ख़ैर खाईअ वारी मूंखे ॻाल्हि दसियो जंहिंसां दीन दुनिया जूं भलायूं हासिल कयां। साहब ये आका जी ख़िदमत में इहो अर्ज़ कयो, पाण करीमन फरमायो अलैक बितक़वल्लाहि फ़इन्नहु रअसुल अम्रि कुल्लिहि, तो ते अल्लाह जो ख़ौफ़ लाज़िम आहे, अल्लाह जो डिॼणु लाज़िम आहे, हर शइ जो असल इहो आहे। छो त ख़ौफ़े ख़ुदा हूंदो माण्हू निमाज़ पढ़ंदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो माण्हू रोज़ो रखंदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो माण्हू ज़कात ॾींदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो माण्हू हज कंदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो अल्लाह जे वलीयन जो नबीयन जो अदब कंदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो सहाबन जी तज़ीम कंदो, ख़ौफ़े ख़ुदा हूंदो अहल बेतन सां सुठे तरीक़े सां पेश ईंदो। हर शइ जो असल अल्लाह जो ख़ौफ़ ऐं डप आहे। कुरान करीम में बी जगह ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त मन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा व यरज़ुकुहु मिन हैसु ला यहतसिबु व मन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु इन्नल्लाह बालिगु अम्रिही कद जअलल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा। दिल खोले जो सुभान अल्लाह, न ईअं इश्क में बोले जो सुभान अल्लाह, दुश्मन के रोले जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो जेको माण्हू अल्लाह खां डिॼंदो, अॼु माण्हू मौलविन वटि ईंदा, पीरन वटि ईंदा, आलिमन वटि ईंदा, मुफ्तिन वटि ईंदा, फ़क़ीहन वटि ईंदा, तावीज़न वारनि वटि वेंदा। छाजे लाइ? साईं असांजा रस्ता बंदि आहिनि, रुकावटूं थी वयूं आहिनि, हर शइ जे विच में नाकामी नाकामी आहे, कामयाबी न आहे, रिज़्क़ में बरकत न आहे, रोज़ीअ में बरकत न आहे, हथ में तंगी आहे। अचो तरब जे क़ुरान खां पुछूं, या अल्लाह तूं असांखे ॾस, असांजे रिज़्क़ जी बंदिश किथां ख़त्म थींदी, रुकावट किथां ख़त्म थींदी। अन मुदायत मेवा बि रब करीम तक़वा जे ज़रिए अता फरमाईंदो। अल्लाह ताला फरमायो त मन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा, जेको अल्लाह खां डिॼंदो पंहिंजे अंदर में रब जो ख़ौफ़ पैदा कंदो, अल्लाह ताला उन जे लाइ रस्ता ठाहींदो। व यरज़ुकुहु मिन हैसु ला यहतसिब, उतां उनखे रिज़्क़ ॾींदो जितां उनखे गुमान बि नाहे। छो त मन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु, जेको रब ते तवक्कुल कंदो आहे अल्लाह ताला उनखे काफ़ी आहे। इन्नल्लाह बालिगु अम्रिही, रब पंहिंजो कमु पूरो फरमाईंदड़ आहे। क़द जअलल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा। सुभान अल्लाह। हर शइ जे लाइ अल्लाह ताला अंदाज़ो मुक़ररु कयो। मालूम थियो अल्लाह जो ख़ौफ़ दिल में ईंदो त रिज़्क़ बि खुलंदो, रोज़ी बि खुलंदी, माल बि ईंदा, मिल्कियतूं बि ईंदियूं। दिल तां जेके बोझ आहिनि
उहे बोझ बि ख़त्म थींदा पर छा जे ज़रिए अल्लाह जे ख़ौफ़ जे ज़रिए ऐं सुख्या सत माड़ वारा कुझु क़बर खे यादि कर ॿ टे रुपया अची था वञी त मुतकब्बिर थो थी माल थो मिले त तकब्बुर थो अचे इल्म थो अचे त वॾाई थी थिए ऐं सुख्या सत माड़ वारा कुझु क़बर खे यादि कर ऐं सुख्या सत माड़ वारा कुझु क़बर खे यादि कर अड़े थो सुम्ही से जुल्म थे कारे कलर खे यादि कर सुभान अल्लाह दुनिया ते हलण महिल तूं पाण खे वरी मुतबर न समझ वॾाई जी जान आहे जन वॾाई खे अल्लाह ताला उनखे पंहिंजे दरबार मां तड़े ॿाहिरि कढियो निकिरो मुंहिंजे दरबार मां हे मुतकब्बिरनि जी जान आहे पाण ते पहरा रखाए जो तरफ़ चौकियूं घुमनि ग़रीबनि खे धिका ॾियारी मिस्कीननि जे हक़नि खे लुटी पाण ते पहरा रखाए चो तरफ़ चौकियूं घुमन अड़े वाही विहारी वसण में सुन्य जो सफ़र भी याद कर साहबी आयो या रसूल अल्लाह औसिनी तोखे वसीयत कयो खैर खाई जो मुझो गालियों मुखे बुधायो फरमायो अलैका बितक़वल्लाहि फइन्नहु रअसुल अम्रि कुल्लिही तो ते रब जो खौफ लाज़िम हर शइ जो असल इहो बा कि मुंहिंजा हबीब अञा बि मूं ते वधीक महिरबानी कयो उन्हनि ते मां अमल करे दीन दुनिया जूं भलायूं हासिल कयां साहिब फरमाईंदा अलैका बितिलावतिल क़ुरआन फइन्नहु नूरुल लक फिल अर्दी व ज़ुखरुल लक फिस समाए ओ मुंहिंजा सहाबी अञा बि वधीक तोखे हीअ नसीहत आहे क़ुरान जी तिलावत पाण ते लाज़िम बना इन क़ुरान जी तिलावत जो फ़ाइदो ही आहे जो ज़मीन में तुझे लाइ नूर हूंदो आसमान में तुझे लाइ नेकिन जा ज़ख़ीरा हूंदा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर उलमाए अहले सुन्नत अजीज दोस्तों अल्लाह जी कुरान जी तिलावत जो हुक्म हुजूर फरमायो ऐं हुजूर पान बि कसरत सां कुरान करीम जी तिलावत कंदा हा बुखारी शरीफ जी हदीस आहे हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा नबी साईं जे दरबार जो शाइर आहे आका जे दरबार में हुन नातूं पढ़ियूं मुंहिंजे हबीब जे साम्हूं बुखारी शरीफ में आहे त हिकिड़ी रुबाई नबी साईं जे साम्हूं पढ़ी हेरे निहारियो बुखारी शरीफ में आहे रुबाई पढ़ी कहिड़ी दिलि थी अचे अॼु सेवण वारनि खे ॿुधायां उन रुबाई में सुहिणे नबी अला चई त महबूब जी हिकिड़ी सिफ़त आहे त हबीब क़ुरान जी तिलावत कंदो आहे छा थो चवे वफ़ीना रसूलुल्लाह यतलू किताबहू इज़न शक मारूफ मिनल फज्र सातिऊ साहबी बेटे असां में अल्लाह जो रसूल आहे यतलू किताबहू जेको उन जी किताब खे पढ़े थो कॾहिं थो पढ़े सुबुह जे टेम ते इज़न शक मारूफ मिनल फज्र सातिऊ हाणे अॻियां शेर तुंहिंजे अक़ीदे जी तस्वीर था कर साहबी पे छा पियो चवे अरानल हुदा बादल अमा फकुलूबना बिही मुकिनातुल अन्नमा कालवा की साहबी पियो चवे अरानल हुदा बादल अमा असां खे महबूब हिदायत ॾेखारी असीं उम्दाहिन में हासी गुमराहिन में हासी भटकल वाटुन ते हासी दलालतुन में हासी असां खे हिदायत ॾेखारण वारो हबीब हाणे अॻियूं शेर ॿुधजा बिही मुकिनातुल फकुलूबना असां जूं दिलूं इन मदीने वारे ते यकीन रखंदड़ हन अन्नमा काल वाक़ियू
जेको महबूब चवंदो उहो थींदो। अॼु माण्हू चवनि था बाबा नबी साईं खे को इख्तियार न आहे। हिन हदीस जे हिसे जा असर जे हिसे जा शारिह था लिखनि अन्नमा काल वाक़ई जूं ॿ मुरादूं आहिनि। हिकिड़ी मुराद ही आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने वारे साईं खे इख्तियार ॾिना आहिनि। सहाबी पियो चवे त जीअं मदीने वारो साईं चवंदो तुंहिंजो ऐं मुंहिंजो रब ईअं कंदो वेंदो आहे। अन्नमा काल वाक़िऊ बेशक उहो जेकी चई वाक़ई थींदड़ा। नबी साईं चवे सा बाबा न न साहबी न न न न शिरका न साहबी न न शिरका जायज़ न आहे हराम आहे। बुखारी शरीफ केर चई त मां ॾेखारींदोसांस अॻिते साहबी जो शेर पढ़ियो। साईं करीम नाराज़ न थिया फरमाइनि पिया इन अखाकुम ला यकूल रफस तहां जो भा अजाई ॻाल्हि कोन थो चवे गलत नथो चवे। मालूम थियो त मुंहिंजे महबूब करीम जे सहाबन जो जेको अक़ीदो आहे उहो अहले सुन्नत व जमात वारनि जो अक़ीदो आहे त मैं तो मालिक ही कहूंगा के हो मालिक के हबीब। इख्तियार खे मञण शिरका त अब्दुल्ला बिन रवाहा ते शिरक जी फतवा कढ। मैं तो मालिक ही कहूंगा के हो मालिक के हबीब। बाबा मौलाना अहमद रजा फाज़ली बरेलवी मूंखे हिकिड़े चयोसीं तव्हां आयो देवबंदी बरेलवी खणी कयो अथव। बसि देवबंदी बरेलवी वॾी ॻाल्हि न आहे। जेको देवबंद में पढ़ियो देवबंदी, जेको बरेली में पढ़ियो बरेलवी। छाजे लाइ खणी तव्हां वठ वठां कई आहे देवबंदी बरेलवी। मां चयोमांसि यार तुंहिंजी ॻाल्हि सही न आहे। असांजे उस्तादनि जे उस्तादनि में हिकिड़ो बि अहिड़ो उस्ताद न आहे जेको बरेली में पढ़ियो हुजे। असांजे सिंध जो उस्ताद आहे सैयद अमीर मोहम्मद शाह। उन जे सिलसिले खे खण मोहम्मद अरबी ताईं हिकिड़ो बि अहिड़ो न मिलंदी जेको बरेली में पढ़ियो हूंदो। बाक़ी अहमद रज़ा सां असांजी जेका दिलि आहे न उहा नबी जे इश्क जे करे आहे, हबीब जे मुहबत जे करे आहे। दिल में जेको इनखे मुंहिंजे मोहम्मद करीम जो प्यार आहे दुनिया जे ॿियनि आशिकनि खे बि हूंदो पर यार हिन जे कलाम में अहिड़ो त मज़ो ई लज़त आहे जो ॿिए किथे एतिरो मज़ो नथो अचे जेतिरो इमाम अहमद रज़ा जे कलाम में ईंदो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़े शेर में ॾाढी सुठी ॻाल्हि कई अथसि। दुनिया में शयूं आहिनि टे। हिकिड़ी त आहे कान मुमतनिउल वजूद मुमकिन वजूद जंहिंजो वजूद मुमकिन आहे थी बि सघे थो न बि। वाजिबुल वजूद जंहिंजो वजूद ज़रूरी आहे। इमाम अहमद रज़ा चयो त हाणे मां जाचियो त नबी साईं भला मुमकिन वजूद में आहे या वाजिबुल वजूद में आहे। छो त मुमकिन वजूद आहे ई कोन। वाजी ॻाल्हि कई फरमाए तो मुमकिन में ये ताकत कहाँ वाजिब में अबदियत कहाँ। वाजिब बनाए वाजिब खुदा वा उनमें अबदियत कने फरमाए तो मुमकिन में ये ताकत कहाँ वाजिब में अबदियत कहाँ। सेवण वारो चे तो हैरान हूं मैं ऐ शाह ये भी नहीं वो भी नहीं। खुर्शीद था किस जोर पर और बढ़ के निकला था कमर मगर बेपर्दा जब वो रुख हुआ ये भी नहीं वो भी नहीं। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि गयाम वसल्लम अलैका या हबीबल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ो कलंदर साहिब मुतवज्जो थी बेड़ा पार कंदी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका
का शाह हबीब अल्लाह। मैं तो मालिक ही कहूँगा कि हो मालिक के हबीब। मजाजन त दुकान वारे के चंदो है दुकान जो मालिक है, मोटरसाइकिल जो मालिक है, ऐसी फलानी चीज जो मालिक है, ऐसी फलानी चीज जो मालिक है, ऐसी ओताक जो मालिक है, ऐसी कार जो मालिक है, ऐसी लाउड जो मालिक है, ऐसी किताब जो मालिक है। इते तो कोन थो लगी शिरक, पर असी चंदो मजाजन जी हुन खे चवे तो हिते तो के चवण में तकलीफ केड़ी थी थे। मैं तो मालिक ही कहूंगा कि वो मालिक के हबीब। अरे यानी महबूब मुहिब में क्या है मेरा तेरा। वफीना रसूलुल्लाह यतलू किताबहू इदन शक्क मारूफुम मिनल फज्र सातिउ अरानल खुदा बअदल अमा फकुलूबुना बिही मुमकिनातुन अन्नमा काल वाकिउ। सहाबी चवे असां में अल्लाह जो रसूल आ जेको खुदा जे किताब के पढ़े थो तिलावत थो करे, उन वक्त में जॾहिं फज्र चीरजंदी आ रोशन बणजंदी आ, अॻिते पियो चवे अरानल हुदा बअदल अमा फकुलूबुना। असां खे हिदायत ॾेखारी, असीं गुमराहनि में हासीं, दलालतुनि में हासीं, बेहयाई वारी ज़िंदगी पिया गुज़ारियूं। असां खे महबूब अहिड़ी त हिदायत ॾेखारी आ जो असां जूं दिलियूं चवनि थियूं यकीन थियूं रखनि त जीअं घोट मोहम्मद चवंदो वींदो अल्लाह ताला ईअं कंदो वींदो। हिकिड़ी मुराद त इहा वा, ॿी मुराद मुहद्दिसीन लिखी आ अन्नमा काल वाक़िउ जी, यानी जीअं मदीने जो मीर चवंदो तीअं थींदो। माना महबूब खे अॻियनि ईंदड़नि ॾींहनि जो इल्म बि आहे। महबूब जीअं चवंदो उन शयुनि खे नज़र में रखंदे चवंदो वींदो आहे, ऐं उहे शयूं बाद में थींदियूं वेंदियूं आहिनि। इन में हबीब जी हिकिड़ी वस्फ तिलावत किताब वारी बाही। अॼु जे गौसे आज़म जी यारी कई अथव उहो बि ॾाढी तिलावत कंदो हो। दोस्त मुतदमन वरतिया दस्तगीर जी। सुभान अल्लाह। मौलाना अहमद रज़ा मौलाना खादिम हुसैन रिज़वी हाणे दुनिया तां लाडाणो करे वियो। मां त चवां शहीद आ, पर इश्क़ रसूल जो शहीद आ। इहो आहे इश्क़ रसूल जो शहीद। चइजे न गारियूं थो ॾे फलाणो गारियूं थो ॾे, महबूब ते केरु हमला खणंदो पोइ आशिक़ किथां बर्दाश्त कंदा। आशिक़नि खे बर्दाश्त न थींदो। पर जॾहिं दुनिया तां वियो सेवण शरीफ वारो करोड़ 70 लख BBC जी रिपोर्ट आ। झरन खां जंगल खां असीं थर में वेंदा आहियूं, थर जे बादरनि खां माण्हू हिन आशिक़ रसूल जे दीदार जे लाइ आया। कंहिंखे लाचार आहे 25-30 हज़ार किरायो भरे। मौलवी खादिम माइट हुन छा, मौलवी खादिम चाचो हुन छा, मौलाना खादिम जी सां मिठी माइटी ठही न हे दिल जो ताल्लुक आहे जेको पंहिंजे दिल खे मोहम्मद करीम जे आॾो झुकाईंदो आहे। अल्लाह ताला ख़ल्क़ हुन जे पोयां लॻाए छॾींदो आहे। मौलाना खादिम हुसैन रिज़वी हिकिड़ो दफ़ो तबसरो पियो करे त भला दुनिया में मौलवी घणा। इमाम अहमद रज़ा खे 55 इल्मनि ते उबूर हो, कन रिवायतुनि में 100 इल्मनि ते। पोइ मौलाना खादिम हुसैन पियो चवे बाबा ॾिसो इल्म ईंदो न पोइ को ख़ुदा जे मथां एतिराज़ कंदो, को रसूलुल्लाह ते एतिराज़ कंदो। वॾा वॾा मां तव्हांखे मौलवी नाला खणी सघां थो जिन खे इल्म आयो, पोइ उन्हनि पंहिंजे इल्मी घमंड में अची करे कन अल्लाह ते एतिराज़ कया, कन नबी साईं ते एतिराज़ कया, कन सहाबन ते एतिराज़ कया, कन अहल बेतन ते एतिराज़ कया, कन मुंहिंजा साईं वलीयन ते एतिराज़ कया, कन आलमन ते एतिराज़ कया। छो त इल्म जो तकब्बुर उन जे ज़हन में हुयो, इल्म जे तकब्बुर में उहे अची थिड़ी विया। मौलाना खादिम हुसैन पियो चवे त बाबा ॾिसो त मौलाना अहमद रज़ा खे 55 इल्मनि ते उबूर हो, पर थिड़ियो कोन, थिड़ियो न, गुस्ताखीअ खां बची वियो। वजह कहिड़ो मां नथो चवां। मौलाना खादिम हुसैन रिज़वी पियो चवे त मूं सोचियो आहे छाजे करे राजन जा पेर तिरकी विया। इमाम अहमद रज़ा
एतरे इल्म जे बावजूद तिरकियो न फिड़ियो न गुस्ताखीअ खां बची वियो। ये तो वजह ही आ जो इमाम अहमद रज़ा पंहिंजे कंध खे गौसे आज़म जे दरबार में झुकाए छॾियो। जॾहिं गौसे आज़म जे आॾो निवड़त न्याज़ कई तुंहिंजे मुंहिंजे पीर उनखे थिड़ण न ॾिनो, हेॾे होॾे वञण न ॾिनो, सिधो मदीने शरीफ़ जे दरबार में पहुचायो आ। तू है वो गौस के हर गौस है शेदा तेरा।